जय सच्चिदानंद आयो लाल सभेच झूलेलाल। हलो दोस्तों, मां सुनीता कोतवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोतवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस सी रेसिपी। मगर रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं वीडियो खे तव्हांजे फ्रेंड्स ऐं फैमिली ऐं सभिनी रिश्तेदारनि सां गॾु शेयर कजो। त अचो त टेस्टी सी रेसिपी स्टार्ट था कयूं। भई गोभी जा पराठा त तव्हां कई दफ़ा खाधा हूंदव, पर गोभी जा ढोढा था खाई ॾिसो। मसालेदार गोभी जी स्टफिंग हूंदी आहे हिन ढोढनि में ऐं तमामु टेस्टी लॻंदा आहिनि। गोभी जी सीज़न बि आहे ऐं ढोढो जेको हूंदो आहे ॾाढो ई टेस्टी ठहंदो आहे। त अचो त रेसिपी स्टार्ट कयूं। त सभिनि खां पहले मां हिते 2 कोप चांवरनि जो अटो खयो ऐं हुन में विधो थोरो सो लूणु। ऐं हाणे हिन जो जेको आहे असां अटो ॻोहींदासीं। त हिन अटो जेको असां ॻोहींदासीं न उहो थोरो सो हार्ड ई रखिणो आहे, वधीक सॉफ्ट अटो तव्हां न ॻोहिजो, न त हिनखे हैंडल करणु थोरो सो डिफिकल्ट थी वेंदो। त ढोढनि जो अटो तयारु आहे। हिनखे असां थोरी देरि रेस्ट करण लाइ रखंदासीं। ऐं हाणे हिते मां खई गुल गोभी। त हिन गुल गोभीअ खे मां छा कयो न, टहिकंदड़ पाणी में थोरो सो लूणु विझी करे साफ़ु करे वरितो, धोई वरितो। ऐं हाणे हिनखे मां जेको आहे न कद्दूकस सां हिन प्रकार सां कद्दूकस करे वठंदमि। त चाहो त टहिकाइण वारो जेको स्टेप आहे उहो तव्हां स्किप करे था सघो, बट मां जेका आहे न गुल गोभी हमेशह हिकु जेको आहे न गरम पाणी में हिकु बॉइल ॾियारे करे, हिकिड़ो टहिको ॾियारे करे ई यूज़ कंदी आहियां, छो जो त हुन में कीड़ा वग़ैरह हूंदा आहिनि न, त थोरो सो वहम खाईंदो आहे। त हाणे हिन में मां विधमि थोरो ॻाढ़ो मिर्च, थोरो भुनियल जीरे जो पाउडर, थोरो सो धाणा ऐं हाणे हिन में विझंदासीं असां थोरी सी जाण यानी कि अजवाइन। अजवाइन सां गोभी जेका आहे न थोरी वाई बादी कंदी आहे। त बसि हिकु चुटकी मां हिन में विधमि अजवाइन, वधीक तव्हांखे न विझणी आहे। ऐं हाणे मां विधमि हिन में सावा मिर्च ऐं सावा धाणा। मिर्च तव्हां पंहिंजे हिसाब सां घटि वधि करे था सघो। ऐं हाणे हिन में असां विझंदासीं लूणु स्वाद अनुसार। बसि इहे सभु मसाला विझी करे तव्हां हिनखे सुठे सां करे वठो मिक्स। इहा स्टफिंग तमामु टेस्टी ठहंदी आहे ऐं ॾाढी जेका आहे न स्वादु कंदी आहे। त हिन प्रकार सां इहा पूरी स्टफिंग मां जेका आहे न रेडी करे वरिती। ऐं हाणे असां जेको आहे न ढोढनि जो अटो जेको ॻोहे करे रखो, त उन अटे जी चाणी था खणूं। त ॾिसो हिन प्रकार सां थोरो सो मां अटो खयो ऐं सुठे सां हिनखे गोल करे चकले ते थोरो सो तेल लॻाए करे हिनखे असां वेले वठंदासीं। छो जो त मां अटो थोरो सो टाइट ॻोथो, त हिनखे वेलणु थोरो सो आसान थींदो आहे। त हिन प्रकार सां वेले करे सन्हड़ो सो तव्हां ढोढो तयारु करे वठो। ऐं इहो ढोढो वेले करे मां रखंदमि साइड में हिकु प्लेट ते, छो जो त असांखे स्टफिंग करणी आहे ऐं डायरेक्ट अञा हिन में स्टफिंग न करे असां 2 ढोढा पहले वेलंदासीं हिन प्रकार सां। ऐं ॿियो ढोढो बि असां वेले करे तयारु कयोसीं। हिन में मां लॻायमि थोरो सो तेल ऐं उन खां पोइ हीअ स्टफिंग जेका असां रेडी करे रखी आहे गुल गोभीअ जी, हिन स्टफिंग खे तव्हां सुठे सां हिन में फैलाए वठो। ॾिसो हिन प्रकार सां। ऐं हाणे हिन मथां जेको आहे न असां ॿियो ढोढो जेको असां वेले करे रखियोसीं उहो रखंदासीं। बट उहो ढोढो रखण खां पहले हिन जा जेका किनारा आहिनि उन किनारनि में असां थोरो सो पाणी लॻाईंदासीं, ताकी 2 लेयर सुठे सां चिपकी वञनि। त हिन प्रकार सां उंगलियुनि सां तव्हां हल्को हल्को सो पाणी लॻाए वठो ऐं उन खां पोइ इन जे मथां तव्हां रखो पहले वारो ढोढो। ऐं हाणे हथ सां हल्के हल्के हथनि सां तव्हां हिनखे जेको आहे न किनारनि खे कनेक्ट करे वठो। ऐं किनारनि खे कनेक्ट करण खां पोइ थोरो सो असां सुको अटो हिन जे मथां लॻाईंदासीं, चांवरनि जो ई अटो। ऐं ढोढो खणी करे वरी से हेठां जेको आहे न थोरो सो चांवरनि जो अटो लॻाए करे हिनखे हल्के हथनि सां तव्हां वेले वठो, ताकी सुठे सां जेको आहे न
ये ढोढो तयारु थी वञे बिल्कुलु लेवल ते। ऐं हाणे साइड बाय साइड मां तओ रखियो आहे गरम करण लाइ, त उन गरम गरम तए ते असां हे ढोढो सेकंदासीं। त हिते मां ॾिसो हिन प्रकार सां खयुमि हिन ढोढे खे ऐं विधुमि गरम गरम तए ते, ऐं हाणे हिनखे असां हिते सेकंदासीं। ऐं हिन में तव्हां चाहो त तेल लॻाओ, चाहो त घी लॻाओ, तव्हांजे मथां आहे। त मां हिते तेल हणी करे इहो ढोढो जेको आहे न सेकां थी। त तयारु आहे असांजो गोभी मसालेदार ढोढो। ॾाढो ई टेस्टी ठहंदो आहे ऐं ॾाढो ई डिलीशियस। भई गोभी जा पराठा तव्हां तमामु बार ट्राए कया हूंदव, पर हिकु दफ़ो हे गोभी मसालेदार ढोढो ज़रूरु ट्राए कजो ऐं ॿुधाइजो कि मुंहिंजी इहा रेसिपी तव्हांखे कीअं लॻी। त ॾिसो मां हिनखे तव्हांखे ओपन करे इन जेका आहे न लेयर ॾेखारियांव थी। ॾिसो अंदरि ते ई मसालेदार गोभी जेका स्टफ्ड आहे न, तमामु टेस्टी लॻंदी आहे ऐं डिलीशियस। त फ्रेंड्स कीअं लॻियो तव्हांखे मुंहिंजी अॼु जी रेसिपी ॿुधाइजो। ऐं जे अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों दफ़ो आया त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं पंहिंजे फ्रेंड्स एंड फैमिली सां गॾु शेयर कजो। त जल्दी मिलूं था हिकु नई रेसिपी सां। तेसिताईं जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।